असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं वारामेड़ रोड ते, जॾहिं त अरबे रुपयनि जो टेंडर पास थियण बावजूदि वारामेड़ रोड जो जेको आहे कमु ठेकेदार तरफ़ां रोलड़े जो शिकार करे छॾियो आहे। जॾहिं त ईंदड़ वेंदड़ माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त अरबे रुपयनि जो टेंडर पास थियण बावजूदि जेको आहे त ठेकेदार तरफ़ां पथर लाराए ऐं जेको आहे त अध में कमु छॾे ॾिनो वियो आहे। जॾहिं त सिंध हुकूमत जे तरफ़ां अरबे रुपयनि जो टेंडर थियण बावजूदि ठेकेदार जेको आहे त रोड ते अचण लाइ तयारु न आहे। ठेकेदार बाअसर हुजण जे करे जेको आहे त रोड ते अचे नथो ऐं उन खां अलावा पथर लाराए रोड ते ऐं जेको आहे त हलियो वियो आहे। ऐं शेड्यूल मुताबिक़ ईअं हूंदो आहे त रोड जो जॾहिं टेंडर पास थींदो आहे त उन खे प्रॉपर तरीक़े सां रोड खे जेको आहे त पटाए ऐं नए सिर जेको आहे त रोड ते पथर लाथो वेंदो आहे ऐं उन खां अलावा ऐं सुठे नमूने सां उन पथर जे मथां जेको आहे रूलर घुमाए प्रेस कयो वेंदो आहे ऐं पाणी लॻायो वेंदो आहे। पर हिन ठेकेदार बाअसर हुजण जे करे न उन रोड ते पाणी हलायो थो वञे, न वरी को तरक़ियाती कमु रोड जो करायो थो वञे ऐं रोड 2 सालनि खां वठी रोलड़े जो शिकार आहे। पर ठेकेदार को बि क़दम नथो खणे ऐं ठेकेदार हिन वक़्त ताईं कॾहिं बि रोड ते नज़र नथो अचे। जॾहिं त केतिरा भेरा उन जी कोशिशि कई आहे पर ठेकेदार इन शइ खां लवाए रहियो आहे। जॾहिं त ठेकेदार ऐं जेको इंजीनियर जी आहे मिली भगत करे ऐं करोड़े रुपयनि जी जेको आहे करप्शन कई थी वञे, पर हिन खां पुछण वारो को बि कोन्हे को। जॾहिं त मेहड़ खां वठी वारे ताईं हिन वक़्तु 2 साल गुज़री विया आहिनि। केतिरा ई एक्सीडेंट ऐं जेको आहे त फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेको आहे त वारामेड़ रोड जो कमु सुस्त रफ़्तार सां हली रहियो आहे ऐं जेको आहे त मन मर्ज़ी सां जेको आहे त ठेकेदार तरफ़ां कमु करायो थो वञे ऐं हिन खां केर बि पुछा करण वारो न आहे। जॾहिं त केतिरा भेरा इंजीनियर खे फ़ोन कई आहे पर इंजीनियर बि मौक़ुफ़ ॾियण खां लवाए थो ऐं ठेकेदार बि रोड जे हवाले सां मौक़ुफ़ ॾियण खां लवाए थो। जॾहिं त ईंदड़ वेंदड़ शहरी ऐं जेके मुसाफ़िर आहिनि कंदड़ सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं रोडस खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी साहब खां जेको आहे त मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी ऐं जेको आहे त हिन ठेकेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं वारामेड़ रोड जो जल्द खां जल्द जेको आहे त रोड जो कमु मुकमिल कराए ऐं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन आमिर शेख सां गॾु अहमद अली चांडियो, मेहरान TV वारे।